सोसाइटी नवाबशाह में मेखाना बैतुल तसव्वुफ़ ते हिक सूफ़ी अज़म वर्ल्ड के बानी चेयरमैन GM फ़कीर मस्त परवाज़े पारा मामूल मूजिब सूफ़ियाने राग रंग जी महफ़िल थी, जंहिंमें सूफ़ी फ़नकारनि फ़कीर अली मुराद जतोई, साजिद अली साजिद, लगी दखण जी हीर मारू मोजा मीर, तुंहिंजो अचण वॾो एहसान चवां ऐं ॿिया सूफ़ियाना कलाम ॿुधाए फ़कीरनि खे नचण ते मजबूर करे छॾियो। उन मौक़े ते मेज़बान फ़कीर GM मस्त परवाज़े चयो त सिंध जी अक्सर दरगाहनि ऐं मेखाननि ते नज़र न्याज़ वरितो वेंदो आहे, लेकिन हिन मेखाने ते कंहिं खां बि रुपयो बि न वरितो वेंदो आहे ऐं हिते मानी खणण ऐं महिमाननि जी ख़िदमत करणु पंहिंजे हड़ा वड़ा कंदा आहियूं। हिन चयो त असांजो असुल मक़सदु जेको आहे त हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में ज़ात मज़हब ऐं रंग नस्ल जी मुतबिद खां सवाइ ड्यूटी ॾींदा आहियूं ऐं हिते सिर्फ़ु इंसानियत सां प्यार करण जो दरस ॾिनो वेंदो आहे, जॾहिं त सूफ़ियाने राग वेराग जी महफ़िल फुटी ताईं जारी रही, जॾहिं त बहितरीन लेखक सॼण सिंधी सूफ़ी अज़म ते रोशनी विधी ऐं सूफ़ी